मिठी मां मूंखे अपडेट कंदा हलूं त मिठी जी सिविल अस्पताल में खुराक जी खोट सबबि वधीक 3 ॿार फौत थी विया आहिनि। मूंखे अपडेट कंदा हलूं। अफ़सोसनाक ख़बर आहे त मिठी में खुराक जी खोट सबबि वधीक 3 ॿार फौत थी विया आहिनि। हलंदड़ महीने फौत थियल ॿारनि जो अंग वधी 41 थी वियो आहे। अहम ख़बर आहे मूंखे मिठी मां अपडेट कंदा हलूं त मिठी जी सिविल अस्पताल में खुराक जी खोट सबबि वधीक 3 ॿार फौत थी विया आहिनि। हलंदड़ महीने फौत थियल ॿारनि जो अंग वधी 41 थी वियो आहे। नाज़रीन अवां सां ज़िक्र कंदा हलूं त मिठी जी सिविल अस्पताल में खुराक जी खोट सबबि वधीक 3 ॿार फौत थी विया आहिनि। हलंदड़ महीने फौत थियल ॿारनि जो अंग वधी 41 थी वियो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। मिठी जी सिविल अस्पताल में खुराक जी खोट सबबि वधीक 3 ॿार फौत थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं एजाज़ वजीर खां। जी एजाज़, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, थर पारकर जिले में मासूम ॿारनि सां मौत जो राकास जेको आहे उहो टरी न सघियो आहे ऐं सिविल अस्पताल मिठी में वधीक 3 मासूम ॿार जेके आहिनि उहे ज़िंदगी जी जंग हाराए विया आहिनि। उन मासूम ॿारनि में तव्हांखे ॿुधायां त 5 सालनि जो प्रदीप वल्द घेमरो ऐं 2 सालनि जो अदनान वल्द मोहम्मद ऐं खतीबुला जो तालो जवल ॿार जेको आहे उहे शामिल आहिनि ऐं हलंदड़ महीने पहुती ॿारनि जो अंग जेको आहे वधी 41 थी वियो आहे। पर सिविल अस्पताल मिठी में जेका सिहत जूं सहूलियतूं जेके आहिनि उहे अञा ताईं अणपूरियूं आहिनि, छाकाणि हुते कंहिं क़िस्म जी जेका टेस्ट वग़ैरह नथी कई वञे। तंहिंजे करे ॻोल्हण इलाइक़नि मां जेके मासूम ॿार सिविल अस्पताल मिठी में दाख़िल थियनि था उहे तव्हांखे ॿुधायो रोज़ाना जे तइदाद में रोज़ाना 2 या 3 ॿार जेके पहुचनि था। तंहिं करे अॼु वधीक 3 मासूम ॿार जेके आहिनि उहे फौत थी विया आहिनि। पर सिंध हुकूमत अञा ताईं मामले ते ख़ामोश तमाशाई बणियल आहे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।